على الحقيقة وكان على الاستسلام بالخوف من القتل لقوله تعالى قالت الأعراب آمنا قل لم تؤمنوا ولكن بسم قولوا الله أسلمنا. الرحمن الرحیم باب اذا لم يكن الاسلام على الحقیقت. تو امام بخاری رحمۃ اللہ علیہ ॼण त इस्लाम में ऐं ईमान में फ़र्क़ु बयानु कयो आहे. हालांकि इमाम बुखारी रहमत अल्लाह अलैहि जो ख़्यालु इहो आहे त इस्लाम ऐं ईमान जे दरमियान निस्बत तरादुफ़ जी आहे. कहिड़ी निस्बत आहे? ترادفي نسبة. पर इमाम बुखारी फरमाए थो तॾहिं तरादुफ़ जी निस्बत आहे जॾहिं ईमान ऐं इस्लाम जी हक़ीक़ी माना हुजे. इस्लाम जी हक़ीक़ी माना वठंदव त पोइ ईमान ऐं इस्लाम में कहिड़ी निस्बत थींदी? तरादुफ़. जेकॾहिं इस्लाम जी लुग़वी माना वठंदव इनक़ियाद ज़ाहिरी त पोइ तरादुफ़ न आहे, पोइ वरी कहिड़ी निस्बत थींदी? तबाही. تباين थींदी. जीअं इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि फरमायो क़ालतिल अअराबु आमन्ना क़ुल लम तुमिनू वलाकिन क़ूलू असलमना. हुननि इस्लाम जी कहिड़ी माना वरिती? ज़ाहिरी. ظاهر. इनक़ियाद ज़ाहिरी माना ज़ाहिर में निवड़त करणु. इमाम बुखारी फरमाए त ज़ाहिर में निवड़त करणु इहो इस्लाम आहे, पर ईमान तॾहिं थींदो जॾहिं ज़ाहिर ऐं बातिन हिकु. حقيقي. وإذا كان على الحقيقة فهو على قوله جل ذكره إن الدين عند الله الإسلام. الآية इन दीन इन्द अल्लाह अल इस्लाम. दीन अल्लाह वटि मक़बूल कयो आहे इस्लाम. माना जेको इस्लाम आहे उहो ई ईमान आहे, जेको ईमान आहे उहो ई الإسلام. जॾहिं असां इस्लाम जी कहिड़ी माना वठंदासीं? हक़ीक़ी माना. पोइ निस्बत कहिड़ी थींदसि? तरादुफ़. ترادف. وبه قال حدثنا أبو اليمان قال इन हदीस जो ख़ुलासो इहो आहे त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम कुझु माल तक़सीम कनि पिया. सभिनि खे माल ॾींदा वञनि पिया. हिकिड़ो माण्हू जेको हसील बिन सुराक़ ज़ुमरी उहो वेठो, उनखे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम माल मां कुझु न ॾिनो. हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ कई अल्लाह जे रसूल सभिनि खे माल ॾिनो त तव्हां हिन खे छो न ॾिनो? हालांकि साद साईं फरमायो त मां सम्झां थो त हे मोमिन आहे. नबी साईं फरमायोसि त मोमिन सम्झेसि थो या मुस्लमान? मां चुप कई, मां छा चवां? वरी पोइ अर्ज़ु कयो अल्लाह जे रसूल मां सम्झां थो त इहो मोमिन आहे. नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मोमिन या मुस्लमान? टे दफ़े चईं मुंहिंजे ख़्याल मुताबिक़ इहो छा आहे? मोमिन आहे. मुंहिंजे ख़्याल मुताबिक़ इहो मोमिन आहे. ॾिसो इमाम बुखारी फरमायो त ईमान ऐं इस्लाम में इस्लाम जी लुग़वी माना वठंदव त कहिड़ो छा थींदो? फ़र्क़ थींदो. निस्बत कहिड़ी थींदी? पोइ तबाही. जेकॾहिं इस्लाम जी हक़ीक़ी माना वठंदव त उहा छा थींदी? तरादुफ़. माना अल्लाह जी रज़ा जे लाइ इबादत करणु, इहो इस्लाम जी कहिड़ी माना आहे? हक़ीक़ी. पोइ ईमान इस्लाम ॻाल्हि साॻी थींदो. हज़रत साद रज़ी अल्लाह ताला सवाल कहिड़े वक़्त में कई? जॾहिं पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम मजलिस खां जुदा थी करे पंहिंजे मुंहं सां वेठा. इन मां मालूम थियो त मजलिस में सुवाल करणु इहा बेअदबी आहे. कंहिं कुंड ते माण्हू वेहे त उते वरी सुवाल करे त करे सघे थो. जीअं हज़रत साद पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछा कई, पर मजलिस में न. किथे बा अकेला थी. पोइ पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं हुनजो जवाबु ॾींदो आहे त ॾिनो आहे त जंहिं माण्हूअ खे असां का शइ ॾींदा आहियूं इहो हिन जे करे ॾींदा आहियूंसि त मता गुरबत जे करे दीन इस्लाम मां फिरी वञे, कुफर में वञे त सिधो जन्नत में हली वेंदो. सिधो छा? माना जंहिंखे ॾींदा आहियूं त कंहिं हिकमत मुताबिक़, जंहिंखे न ॾींदा आहियूं त बि हिकमत मुताबिक़ हुनजे ईमान ऐं हुनजे इस्लाम खे ॾिसी करे असां कुझु न कुझु हुनखे ॾींदा आहियूं. हसील बिन सुराक़. हा. قال حدثنا أبو اليمان قال أخبرنا شعيب عن الزهري قال أخبرني عامر بن سعد بن أبي وقاص بن سعد أن رسول الله صلى الله عليه وسلم أعطى رهطا وسعد جالس فترك رسول الله صلى الله عليه وسلم رجلا هو أعجبهم إلي فقلت يا رسول الله ما لك عن فلان فوالله إني لا أراه مؤمنا فقال أو مسلما فسكت قليلا ثم غلبني ما أعلم منه فعدت لمقالتي فقلت ما لك عن فلان فوالله إني لا أراه مؤمنا فقال أو مسلما. أراه भी पढ़ण जायज़ आहे, अराह भी पढ़ण जायज़ आहे. मां सम्झां थो हुनखे मोमिन या सम्झो वञे थो हुनखे मोमिन. हाणे मथे हज़रत साद साईं रावी बि साद आहे. आता रहतन वसादुन जालिसुन. हालांकि साद पाण वेठो. सवाल इहा त हिते चवणो हुजे हा अना जालिसुन, मां वेठो. उते हज़रत साद साईं पंहिंजो नालो खयो. जवाबु ॾिबो त कॾहिं कॾहिं ईअं कबो आहे त जेकॾहिं माण्हू तज़किरो कंदो हा साईं मां उते पाण
मां मौजूदु हुयुमि, माना कॾहिं नालो बि पंहिंजो खणंदो आहे त मोहम्मद मलूक पाण उते हुयो सही, ॻाल्हि बि पाण थो करे, नालो बि पंहिंजो खणंदो आहे कॾहिं कॾहिं. فسكت قليلا ثم غلبني ما أعلم منه فوقت لمقالتي وعاد رسول الله صلى الله عليه وسلم ثم قال يا سعد إني لا أعطى الرجل وغيره أحب إلي منه خشية أن يكبه الله في النار. رواه يونس داخل करे उनखे अल्लाह ताला मथां जन्नत मिले. باب إفشاء السلام من الإسلام. सलाम खे फैलाइण इहो इस्लाम मंझि आहे. छा मंझि आहे? मुस्लमान जी कीअं ख़बर पए त उनजो तरीक़ो इहो आहे त जिते किथे उहो छा कंदो? सलाम ॾींदो. जंहिंखे सुञाणे त बि सलाम ॾींदुसि, न सुञाणे त बि सलाम ॾींदो. माना इस्लाम जी निशानी आहे सलाम. जेकॾहिं सलाम ॾिनई या जवाबु ॾिनई त सम्झिबो त छा आहे? मुस्लमान. जेकॾहिं नथो ॾे जवाबु या नथो ॾे सलाम त सम्झिबो त आहे मुस्लमान न आहे. न आहे छो? मुमकिन आहे त मथां वणियो हुजे तंहिंजे करे सलाम जो जवाबु न ॾिनई, या वणियो आहे तंहिंजे करे सलाम नथो ॾे. आमतौर ते इहा आदत मुस्लमाननि मां निकिरी वई आहे. सलाम जो रवाजी ॾियण त छा थी वियो आहे? ख़तम थी वियो. قال أنبار ثلاث من جمعهن فقد جمع الإيمان. الإنصاف. हज़रत अमार साईं फरमायो जंहिंमें टे शयूं जमन त उन में ॼण त ईमान आहे. उन में अल इंसाफ मिन नफ्सिक, इंसाफ़ करणो पंहिंजे नफ़्स सां, पंहिंजे नफ़्स सां. इन जो इहो मतिलबु आहे त हिते मिन सबब ई आहे, माना इंसाफ़ करणो पंहिंजे नफ़्स जी करे, पंहिंजे नफ़्स जी करे. या मिन सबब या न वठो त माना थींदी इंसाफ़ करणो नफ़्स सां, इंसाफ़ करणो नफ़्स सां. कॾहिं ग़लती कई, पंहिंजी ग़लतीअ खे पाण तस्लीम करे ॼण त पंहिंजे नफ़्स सां पाण इंसाफ़. जेको पंहिंजे नफ़्स सां इंसाफ़ करे थो त ॿिए कंहिंसां बि इंसाफ़ कंदो. ॿियनि सां त असां इंसाफ़ कयूं था, दावेदार थियूं था त असां चाहियूं वॾा इंसाफ़ पसंदि आहियूं. पाण खां ग़लती थी वियसि त उहा कॾहिं बि तस्लीम, हालांकि पाण खां ग़लती थिएसि उहो तस्लीम करे ॼण त पंहिंजे नफ़्स जे लाइ पाण छा थियो? इंसाफ़ कंदड़. त ॿिए कंहिंसां बि इंसाफ़ करे सघंदो न. जॾहिं पाण सां इंसाफ़ न कंदो त ॿिए कंहिंसां कीअं कंदो? या त मिन सबब ई आहे, यानी इंसाफ़ करणु मिन नफ़्सिक, जंहिंखे दिलि में सम्झे त हे ज़ालिम आहे, त हे मज़लूम आहे, त पोइ मज़लूम जे बारे में उन ज़ालिम सां छा करे? इंसाफ़ करे. वबज़्लु सलाम लिल आलमीन, सलाम खे करणु आलम जे लाइ, माना जहान में जेके माण्हू रहनि था उन्हनि ते छा करणु? सलाम करणु. वल इन्फ़ाक़ु मिन अल अक़्तारी, ख़र्च करणु मिन तबीज़ी वठंदव या मिन सबबी आहे. मिन तबीज़ी माना वठंदव त पोइ उन जी माना थींदी ख़र्च करणु बावजूद तंगी जी, बावजूद तंगी जी. माना माल तमामु थोरो अथसि पोइ बि इहो छा करे? ख़र्च करे अलाह जे नाले ते ॾे, या पंहिंजे रिश्तेदारनि ते, पंहिंजे अहल अयाल ते जेतिरो अथसि तेतिरो ख़र्च करे. जेतिरो अलाह रिज़्क़ ॾिनो अथसि पंहिंजे अहल अयाल ते ख़र्च करे. इहा मिन कहिड़ी आहे? तबीज़ी आहे. हदीस पाक में ईंदो आहे, या किन बुज़ुर्गनि लिखियो आहे त जंहिं माण्हूअ ते कर्ज़ हुजे तमामु घणो, हाणे उन माण्हूअ जे कर्ज़ लाहिण जे लाइ बुज़ुर्गनि इहो तरीक़ो लिखियो आहे त माल तो कोन्हे, कर्ज़ वठी बि अलाह जे नाले ते ख़ैरात करे त अलाह इन जे सदके हू कर्ज़ बि लाहे छॾींदुसि. या जेकॾहिं माण्हू वटि तमामु थोरो माल मिल्कियत आहे, जेतिरो अथसि पंहिंजे अहल अयाल ते रिज़्क़ ॾींदो वञे, ख़र्च कंदो वञे त ख़ुदा हुनजो रिज़्क़ वरी वधाईंदो वञे. मेन सबब ई आहे. या त ख़र्च करणु फ़क़्र जे करे. ॾिसे थो को माण्हू फ़क़ीर आहे, मुहताज आहे, ईद एॾी ज़रूरत अथसि, जंहिं शइ जी ज़रूरत हुजेसि उहा शइ वठी ॾे. हूअं कानून इहो आहे शरीयत जो त ख़ैरात या सदको उहा शइ कबी जंहिं शइ जो फ़क़ीरनि खे फ़ाइदो थिए, मुहताजनि खे फ़ाइदो थिए. जीअं मिसाल तौरु हाणे हिकिड़े माण्हू खे घर में अटो न आहे, अन्न न आहे, हिनखे ज़रूरत छाजी आहे? अटे ऐं अन्न जी न. हाणे इन जे लाइ शरीयत हुकुम कयो त इन फ़क़ीर ऐं मुहताज खे अटो वठी ॾियो, इहा उनजी ज़रूरत आहे. त हाणे इहो सदको छा आहे? अफ़ज़ल. इन जी जाइ ते जेकॾहिं हिकिड़ो ॻोठ में को वॾेरो ख़ैरात करे या सदको करे, आवा ठोके करे मेंह थो कोहे, ॻोठ वारनि वटि अटो न आहे, हे वरी कोहे छा थो? मेंह. आवा मेंह जो कुटे गोश्त जो तक़सीम कयईं. तक़सीम करण खां बाद में उहे फ़क़ीर वरी ग़रीब अञा वधीक परेशान थिया.
ॾिठो त हिकु अटो बि कोन्हे, घर में गोश्त बि आयो, अड़े हाणे गेह जा पैसा काढो हणी, अड़े हाणे वरी हुनजो अटो वरी हाणे काढो, हाणे गोश्त थियो त मानी त ज़रूरु पहुचाइणी पवंदी, इनखे एतिरो सवाबु न मिलंदो। सवाबु ज़्यादा तॾहिं मिलंदो जॾहिं हुनखे ज़रूरत पूरी करे। हा तूं अटे जी बोरी वठी ॾे, वधीक सवाबु मिले, या में जेको हणा खां। हिकिड़ो दफ़ो ईअं थियो, असां वटि बि पैसा न हुया, ख़ैराती गोश्त जो मिलियो, घर अची पहुतो त अड़े हाणे परेशान थी वियासीं, गेहूं काॾो वठूं। इहो असांजी पंहिंजी हालत आहे। आम ग़रीबनि जो माण्हू ख़्यालु करे, हिकिड़े माण्हू खे अन्न खाइण जे लाइ न आहे, अटो खाइण जे लाइ न आहे, बच्चा बुख था मरनि, ठोके ॻोठ में ख़ैरात कयूं छा में, त हाणे उहो त रहंदो। या वरी ग़रीब खे एतिरो ॾिजे जो हुनजी ज़रूरत पूरी थी, हुनजी ज़रूरत पूरी थिए। में कोई करे पाव गोश्त जो मोकिलियो, घर में भाती अथसि 10, हाणे पाव गोश्त जो मोकिलियो, हुनखे परेशान कयो की न हुनखे ख़ुशि रखियो आहे। तंहिंजे करे उसूल इहो आहे, सदको ऐं ख़ैरात अहिड़ी शइ कबी आहे जंहिंमें ग़रीब जो फ़ाइदो थिए ऐं हुनजी ज़रूरत पूरी थी वञे। तंहिंजे करे उलमा खां पुछा करे त माण्हू ख़ैरात कहिड़ी शइ करे, सदको कहिड़ी शइ करे। ईअं न त सदको करे रहंदो ग़रीबनि खे परेशान कयो, महिरबानी करे अहिड़ो सदको न कयो जंहिंमें ग़रीब छा थियनि, परेशान थियनि। जेका ज़रूरत अथनि, मिसाल तौरु कंहिं ग़रीब मोहताज जो बच्चो बीमार आहे, उनखे तकलीफ़ आहे, हाणे तव्हां ॻोठ में ख़ैरातूं कयो मेयूं, हुनजो बच्चो तड़पे थो, दवा जे लाइ पैसा कोन अथसि, शरीयत हुकुम कयो त हुनजी दवा कराए, इलाज कराए, तुंहिंजो सदको थी वियो। घणो सवाब बि हुन में मिलंदुसि, में जेको हाणे में एतिरो सवाबु न मिलंदुसि। तंहिंजे करे उसूल माण्हू शरीयत जो सम्झे। शरीयत जो उसूल इहा त जंहिंमें ग़रीब ऐं मोहताज जो फ़ाइदो हुजे, सदको ऐं ख़ैरात उहा शइ कबी। ॿिए नंबर ते जेतिरी हुनखे ज़रूरत आहे त हुनजी ज़रूरत पूरी कबी। وبه قال حدثنا قتيبة حدثنا الليث عن يزيد بن أبي حبيب عن أبي الخير عن عبد الله بن عمر أن رجلا سأل رسول الله صلى الله عليه وسلم أي الإسلام خير قال تطعم الطعام وتقرئ السلام على من عرفت। हिकिड़े मर्द पुछा कि अल्लाह जे रसूल कहिड़ो इस्लाम भलो आहे, माना कहिड़ी आदत हुजे इस्लाम में जंहिंमें इंसान बुलंद थी। पाण फरमाए तुतइम ताम, बुखियनि खे खाराए न ताम। ॿिए नंबर ते वतक़रि सलाम अला मन अरिफ़्त, पढ़ तूं जंहिंखे सुञाणे या जंहिंखे न सुञाणे उनखे सलाम कर। जंहिंखे सुञाणे त उनखे चओ था अस्सलाम वालेकुम, जंहिंखे सुञाणे ई न त उनखे सलाम ई न ॾे। या जंहिंसां भत बिरादरी अथसि त उनखे सलाम ॾे, जंहिंसां भत बिरादरी न आहे त उनखे इस्लाम जे दायरे खां असां कढी छॾींदा आमतौर ते मुआशरे में। हालांकि उहो मुस्लमान आहे, जेकॾहिं तोखां कंहिं ॻाल्हि ते दुनियावी ॻाल्हि ते नाराज़ थियो त पोइ सलाम ई न ॾेसि, सुञाणेसि या न सुञाणेसि, इहा पक थी त मुस्लमान आहे त हुनखे सलाम ॾे। बाक़ी हाणे मसइलो इहा त ग़ैर मुस्लिम खे सलाम ॾियणु जाइज़ आहे या जाइज़ न आहे। पका त ग़ैर मुस्लिम आहे त हुनखे सलाम न ॾिबो। सलाम चइबो आहे त हुनजे मथां अलाह जी रहमत वसे, ग़ैर मुस्लिम जे मथां अलाह जी रहमत न वसंदी आहे, तंहिंजे करे हुनखे सलाम ॾियणु जाइज़। जेकॾहिं हाणे कोई सलाम ॾिए थो, असांखे मजबूरन जवाबु ॾियणो आहे, वालेकुम चवणो आहे बसि, वालेकुम सलाम चवणो न आहे, वालेकुम चवणो बसि।